हुकूमत जमायत इस्लामी के ॻाल्हियुनि जी आच करे छॾी। हुकूमत जमायत इस्लामी सां ॻाल्हियूं करण लाइ तैयार आहे। जमायत इस्लामी खे लियाकत बाग में जलसे जी इजाज़त ॾिनी वई हुई। उन लाइ SOPs बि तइ थियूं हुयूं। सुद समाउ वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जे वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। अमीर मक़ाम जो चवणु आहे त क़ानून लागू कंदड़ इदारा अमनो अमा यकीनी बणाइनि। मुल्क मसइलनि जो शिकार आहे त ॿिए पासे हिकु पार्टी सियासत में रुधल आहे। जहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि, अहिड़ो को बि ऑपरेशन न पियो कयो वञे। वॾे वज़ीर तौरु ऐलान कयां थो त KP में ऑपरेशन थियणु न ॾींदुसि। जिते दहशतगर्दनि जी मौजूदगीअ जो शक हूंदो उते पुलिस कार्रवाई कंदी। असांजा फ़ैसिला को ॿियो न पर पाण कंदासीं। जीअं बनू जो अवाम चाहींदो बिल्कुलु ईअं ई थींदो। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जो बनू में जलसे ख़िताब। चवे थो को बि हथियारबंद गिरोह KP में नज़र न अचे। मनशियात फरोशन ऐं करप्शन कंदड़नि खे न छॾींदासीं। पुलिस गैर क़ानूनी तौरु हथियार खणंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे। वॾी वज़ारत जी कुर्सी ते वेहणु ॾुखियो कमु आहे। अवाम जी ख़िदमत लाइ ॾींहुं राति कोशिशूं करे रहिया आहियूं। पंजाब तरक़ी में लीड करे पियो। उम्मीद त ख़िदमत में बि रिकॉर्ड ठाहींदो। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जो लाहौर में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त 3 महीना अॻु औरतुनि लाइ वर्चुअल पुलिस स्टेशन क़ाइमु कई वई। कुझु महीननि में पंजाब जे 18 शहरनि खे सेफ सिटी बणायो वेंदो। जिथे जिथे सेफ सिटी ठहंदा वेंदा उते फ्री वाईफाई ॾींदा वेंदासीं। ऐं कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में बुगटी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े जा 12 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। 17 जवाबदार घुर्बल आहिनि जिन खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। केस में सरकार फ़रियादी थींदी। मालिकनि ठाह बि कयो त केस कमज़ोर न थींदो। बुगटियुनि विच में इन खां अॻु बि झेड़ो हलंदड़। एडिशनल IG जावेद आलम औढो जी प्रेस कॉन्फ्रेंस। तो चवण त गुज़िरियल राति कोरंगी सनती एरिया में मुक़ाबले दौरान टारगेट किलिंग में मुलविस 2 जवाबदारनि मंठार ऐं अली असगर मारिजी विया। जवाबदार क़ानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि खे निशानो बणाइण जा माहिर हुआ।